अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना बिबअसति नबिय्यि आखिरिज़्ज़मान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व नबिय्यिना व करीमिना व रऊफिना व रहीमिना सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान व अला आलिही व अस्हाबिही इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अर्श हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की। हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हो है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। आवाज दी सबत लो। तुझको और जन्नत से क्या मतलब ए मुनकिर दूर हो। हम रसूलुल्लाह की जन्नत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जो जिसको मिला उनसे मिला। बढ़ती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। मोहतरम भाई मुकर्रम उलमाए किराम, ऐ प्यारा मुसलमान दोस्तों, अजीज भाइयों, रबीउल अव्वल जे महीने में हर साल अवां गुरु हिन साल पे आशिक़े रसूल मोहतरम साईं मोहम्मद इदरीस अब्बासी साहब जन हीअ महफ़िल सजाई आ जंहिंमें असां अवां खे अल्लाह अचण जी तौफ़ीक़ ॾिनी।
काफ़ी देर खां वठी अवां वेठा आया हो नात ख़ाननि जूं नातूं तक़रीरूं उलमा जूं ॿुधियूं अथव। मां बि मुख़्तसर टाइम में चंद मारूज़ात तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि। मां पंहिंजी तक़रीरुनि में हाणे ॿुधायो आहे त मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करण या मल्हाइण असल में ही खुदा जी तौहीद आहे। कुछ माण्हू चवंदा आहिनि जेके पाण खे मुवहिद त असीं मुवहिद आहियूं तहीं तौहीद जी प्रचार कोन था कयो, असीं कयूं था। हालांकि जेकॾहिं ॾिसनि त असीं सिर्फ़ हिकिड़ो ॾींहुं प्रचार न, मीलाद शरीफ़ जे महीने में त जर में जंगन में शहरनि में बहराड़ियुनि में कचनि में पकनि में अल्लाह जी तौहीद जा असीं ऐलान पिया कयूं। ओ हिन तरह सां त मीलादुन नबी जी माना है नबी जो ॼमण। असीं दुनिया वारनि खे हैदराबाद वारनि खे ॿुधायूं पिया त नबी ॼाओ आहे ख़ुदा ॼमण खां पाक आहे। नबी पैदा थियो आहे, ख़ुदा पैदा थियण खां पाक आहे। नबी मखलूक आहे, ख़ुदा ख़ालिक आहे। इन खां वधीक तौहीद कहिड़ी चइबी? इहा त तौहीद इहा वा। क़ुरान करीम में हिकिड़ी नंढड़ी सूरत आहे जंहिंखे असांजे बहराड़ी जा माण्हू चवंदा आहिनि कुल अल्लाह। शहर में उनखे माण्हू चवंदा आहिनि सूरे इख़लास। उनजो हिकिड़ो नालो आहे सूरे तौहीद। तौहीद उन में बयान थियल आहे हिन तरह सां त लम यलिद वलम यूलद, खुदा कंहिंखे ॼणियो बि कोन्हे, अल्लाह कंहिं मां ॼणियो बि न वियो आहे। ऐं मीलादुन नबी माना नबीअ जो ॼमण। तौहीद में त उहा शइ बयान थिए थी त जेके शयूं पैदा थियनि या पैदा कनि उहे ख़ुदा कोन बणजंदियूं। असीं अहले सुन्नत वारा इहो अक़ीदो था रखूं त नबी करीम रऊफ़ रहीम ख़ुदा न आहिनि, पर ख़ुदा खां जुदा बि न आहिनि। ऐं ख़ुदा जे मिलण जो रस्तो बि मुस्तफ़ा हुआ। आला हज़रत जी साईं अल्लामा शरफुद्दीन ॾाढा भला शेर ॿुधायव, पर साईं तकड़ में पियो पढ़े न त सभई यादि करे वठूं हा, न त ए शेर वठी पोइ पने ते लिखी छॾियो पिया घरनि में पढ़ो, बरकत आहे। आला हज़रत छा फरमायो? फरमाई बखुदा खुदा का यही है दर, नहीं और कोई मफर मकर। मफर माना यो फर यफर जी मत इसम ज़र्फ़ा, भजण जी चाह बि कान्हे। माण्हू किथे वञी भॼे गोॾो करे वञी हैदराबाद मां भॼे कराची, कराची मां भॼे नवाबशाह, पर जे थो जे ख़ुदा जो ॾोह कयो अथव त मफ़र बि कान्हे, मकर करार जी चाह बि कान्हे। साईं कहिड़ी चाह आहे? जे थो बख़ुदा खुदा का यही है दर, अरे नहीं ओ रुको ई मफर मकर, जो यहाँ पे है वहीं आ गया, जो यहाँ नहीं तो वहाँ नहीं। सुभान अल्लाह। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा। आए ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदड़ हबीब। नबीअ जी माना असीं त याद कयूं, पर उर्दू ऐं अरबी जी लुग़त आहे अल मुंजिद, जेका दारुल उलूम कराची वारनि तक़ी उस्मानी मशहूर मौलवी आहे,
ऐं शफी उस्मानी जंहिंखे देवबंदी मुफ्ती आज़म पाकिस्तान चवंदा आहिनि, उन जो पुटु हिकिड़ो रफ़ी उस्मानी उहो बि गुज़ारे वियो, ऐं ॿियो तकी उस्मानी अञा आहे। इन्हनि पाण कराची जे दारुल उलूम जे मतबा मां इहो किताब छपरायो ऐं उन में नबी जी माना लिखंदे लिखियूं, नबी माना ग़ैब की ख़बरें बताने वाला। पाण लिखियूं त नबी माना जेको ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाए। ग़ैब छाखे चइबो आहे? जेको इंसान जे नज़र खां ग़ाइब आहे। हवासे ख़म्सा जेके महसूस करे न सघनि, सुंघण जी हिसा, ॾिसण जी हिसा, ॿुधण जी हिसा, चखण जी हिसा, ए 5 हिसूं पक लम्सा छुहण जी हिसा, ए हिसूं जेके महसूस न कनि, इन खां ख़ारिज जेका शइ आहे उहा ग़ैब में आहे। अल्लाह ताला मदीने जे मीर खे ग़ैब जो इल्म ॾिनो। फरमाया अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदा। भाई को ये को दो ये सिर्फ आसानी सिंधी में जना टीने में तकरीर में क्या कुछ जबार इको डीसन ना हाँ थोड़ो कानून नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, हर सहाबिये नबी। नौ मानो खतीब थींदो आहे न, पोइ वरी नौ खतीब शौक़ कंदो आहे त मां सिखां। नौ खतीब वीचारो घर में बि पंहिंजे मौसम पियो ॻाल्हाईंदो। जुमे ते तकरीर करणी हुजे त असांजे ॿाहिराड़ी में नंढड़ा नंढड़ा ॿार हिकिड़ो टीन रखंदा आहिनि, टीन में वात विझंदा त उहो आवाज़ मोटी ईंदो साॻियो। तॾहिं नथो चवां त कुझु त हिनखे रंग ॾीस त जमात खे ॻाल्हि वणे। ॾाढा सभई चओ सुभान अल्लाह, अल्लाह ख़ुशि करे वे। या इहो असांजो मौलवियुनि जो लाउडन वारनि जो बि कमु हलंदो रहंदो आहे। या अय्युहन नबिय्यु, ऐं ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदड़ नबी, असां खे शाहिद बनाए मोकिलियो। शाहिद जूं उलमा घणियूं मानाऊं लिखियूं आहिनि। हिकिड़ी माना लिखियूं त शाहिद लुग़वी माना शाहिदी ॾींदड़, जंहिंखे उर्दू में जो गवाह। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब असां खे शाहिद बनायो। कई तरह सां मदीने जो मीर शाहिदा, हबीब करीम रऊफ रहीम, जंहिंखे पंहिंजी ज़िंदगीअ में जन्नती हुजण जी शाहिदी ॾे, उहो जन्नती। जंहिंखे जहन्नमी हुजण जी शाहिदी ॾे, उहो जहन्नमी। उसदुल गाबा फी मारिफत सहाबा में आलम सगोरो थो लिखे, मदीने जे साईं जॾहिं ख़ैबर जे यहूदन जे किलनि जो मुहासिरो कयो, हिकिड़े किले खे जो मदीने जे मीर मुहासिरो करे सहाबी सभई फिरी बीठा। हिकिड़ो शख्स हो, उहो बकरियुनि जो धनार हो। उन बकरियुनि जे धनार मदीने जे साईं जे ख़िदमत में अचे अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा हबीब, ओ सुहिणा नबी, ओ दिलबर नबी, मां अव्हां ते कलमो पढ़ण थो चाहियां, अव्हां जो उम्मती बणजण थो चाहियां। पाण फरमायूं भली आ जी आ। उन कलमो पढ़ियो, चई मुंहिंजा साईं ही मूं वटि बकरियूं आहिनि, इहे बकरियूं मां यहूदीअ जूं चारींदो आहियां। इन्हनि बकरियुनि खे मां उन ॾे वञण ई कोन थो चाहियां। मालिक जी अमानत आ, उन ताईं ही बकरियूं कीअं पहुचायां। पाण करीम फरमायो ज़मीन तां मिटी खण, इन बकरियुनि खे हण, हणण तुंहिंजो कमु आहे। बकरियूं पहुचाइण पाणी रब करीम जी ज़ात बाबरकात जो कमु आहे। सुभान अल्लाह, तो मथे खणी चओ सुभान अल्लाह। बकरियुनि खे जो मिटी ये वट वट रही जाओ। हलो सिधियूं वयूं पंहिंजे मालिक वटि पहुतियूं। सरकार जो ओ सहाबी ख़ैबर जे जंग में विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो। जॾहिं उन जी शहादत थी, मदीने जा साईं उन सहाबी जे मथां आया। ईंदे ईंदे पाण करीमन निहारियो, ओचितो पंहिंजो कंध मुबारक हीअं मोड़ियुमि
सहाबन अर्ज कयो हबीब पंहिंजे गुलाम खां नाराज़गी छा? पाण फरमायो नाराज़गी नाहे, हिन जी ज़ाल जेका हूरा हींअर हूर हिन वटि आई आ, ज़ाल हिन जी घरवारी हिन जी, उनखे मां मोहम्मद कीअं ॾिसां? अल्लाह ताला मदीने जे मीर खे इहा ताक़त ॾिनी आ, पावर ॾिनो आ जो पाण पंहिंजे ज़िंदगीअ में जे जन्नती हुजण जी शाहिदी ॾियण ऐं कन जे पाण जहन्नमी हुजण जी बि शाहिदी ॾिनी। हिकिड़ी जंग में सरकार जा सहाबी विढ़नि पिया, विढ़ंदे विढ़ंदे उन्हनि में हिकिड़ो सहाबी आ, सहाबी त नाहे या माण्हू आ, उहो माण्हू विढ़ंदे विढ़ंदे माण्हू पिया चवनि से वॾो मुजाहिद आ, हिन त वॾी वेर कई, वॾो मैदान ते आयो आ। पाण करीमन फरमायो इहो जहन्नमी आ, जन्नती नाहे। सहाबन अर्ज़ कयो हबीब हेॾो तव्हांजे दीन जे लाइ विढ़े पियो, पाण फरमायो जहन्नमी आ। सहाबी चुप थी विया। हिकिड़ो माण्हू पियो चवे हेॾो मुजाहिदो थो करे, भला मां हिन जे मामलात खे ॾिसां, जेको मां हुन जे मामलनि खे ॾिसंदो पियो वञा। राजन काफ़िरनि खे मारी, हिकिड़ो काफ़िर मारे बस कई, आख़िर छा कई? पंहिंजे सीने ते तलवार रखे पंहिंजे सीने में जो धक हयईं, ख़ुदकुशी कई। उन माण्हू चयो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पहिरियां कुझु मूंखे शक हुयो, पर हाणे पक थी वई आहे त मिठे मुहम्मद जे ज़ुबान मां ग़लत ॻाल्हि न निकिरंदी। वाकई वो दिलबर अल्लाह जो सच्चो नबी आहे। सुभान अल्लाह, अज़मते मुस्तफा जिंदाबाद। इन तरह सां मुस्तफा कंजे लाइ जन्नत जी शाहिदी ॾिनी ऐं कंजे लाइ जहन्नम जी दुआ थी। जन्नत जी ॾिनमि त पाण फरमायो त हूर भरिसां बीठी अथसि, मां कीअं हुन जे हूर खे ॾिसां? पाण करीम त मासूम आहिनि, पर पोइ बि दुनिया खे सबब ॾिनो। दुनिया सां तव्हांखे सेखारियूं त बद नज़रीअ खां पाण खे बचायो, बुरी नज़र न हुजे। अल्लाह ताला जे हबीब जा दीवानो शाहिद जी हिकिड़ी माना शाहिदी ॾींदड़। हाणे मां हिते चवां मूं वटि को फ़ैसिलो अचे, फतवा अचे, जेके ॿई धुरियूं फरीक़ेन अचनि, उहे चवनि साईं असां ही साईं असांजी दावा आहे, पर हाणे हिन दावा ते असां वटि शाहिद आहे। मां चवंदुसि वठी अचो शाहिद, वठी अचो शाहिद खे। हिन दौर में उलमा जी फतवा वा त शाहिद उहे शाहिदी ॾिने काफ़ी आहे, पर हिन दौर में छो त फिस्को फुजूर वधी वियो, इन जे करे शाहिदनि खां असीं कसम खणाईंदा आहियूं। शाहिद हूंदे बि उन खां कसम खणाइबो त कसम खण, वाकई या तूं शइ ॾिठी, मुमकिन आहे तूं कूड़ हणंदो हुजी, पर जेकॾहिं मूं वटि फ़ैसिलो अचे ऐं दावा कंदड़ चवे साईं शाहिद त मुंहिंजो आहे, पर वीचारो गुज़ारे वियो आहे, मरी वियो, त पोइ मां छा चवंदोसांसि? या तई छा चवंदो? चवंदो अरे मरी वियो त मोल जी शाहिदी क़बूल हूंदी आहे छा? अल्लाह ताला पियो चए हबीब असां तोखे शाहिद बनायो ऐं शहादत जे लाइ शर्त आहे त शाहिदी ॾींदड़ ज़िंदा हुजे। मालूम थियो त तुंहिंजो ऐं मुंहिंजो नबी बि ज़िंदा हुआ, हयात आहे। मां नथो चवां, अल्लाह जो क़ुरान थो चवे, नबी शाहिद आहे। कहिड़ो बि मौलवी फतवा मुअल शाहिद जे शाहिदीअ ते न ॾींदो। अल्लाह ताला फरमायो मां पंहिंजे हबीब खे शाहिद बनाए मोकिलियो। मदीने जो मीर पंहिंजे मज़ार में जिस्मानी तौर हयात वञण गुनहगार उम्मतुनि जो कमु आहे, बेड़ा तारण मदीने जे शहंशाह जो कमु आहे। या त वरी चओ त बाबा शाहिद जेको मरी वञे हुनजी शाहिदी क़बूल, ईअं त थींदो ई कोन। सरकार फरमायो मिशकातुल मसाबी में हदीस आहे, फरमायो इन्नल्लाह हर्रम अलल अर्दी अन तक़ूल अजसादल अंबियाई फनबियुल्लाहि हय्युन युरज़क़। अल्लाह ज़मीन ते हराम कयो जो नबीयन जे जिस्मन खे खाए
अल्लाह जो नबी जिंदा हुआ उनके रिस्क मिलंदो हुआ। अल्लामा अली कारी मिरकातुल मफाती में जे शरह में लिखई त जे नबी पंहिंजे मज़ारन में हयात हन ए वली पंहिंजे मज़ारन में जिंदा हन। मोरे वाल साहब साईं मुफस्सिर कुरान के हिकिड़ी चयो साईं तई था चओ त असीं कलमतर ते था वञूं असांखे खुशबू थी अचे। साईं जवाब बेटा ये ते था वञूं असांखे खुशबू। हाँ रोज़े धणीअ ते खुशबू। हाँ पीर मिठा साईं ते खुशबू। हाँ सोना साईं रहमतुल्लाह ते खुशबू। हाँ वाजे दी चई त साईं असांखे त मदीने में बि कान थी अचे। साईं जो मदीने में कलमतर ते रोज़े वारे ते सुहिणे सुहिणा साईं ते उन्हनि खे खुशबू ईंदी जन खे हूंदो नक नक वारे खे खुशबू ईंदी बेनके खे कान ईंदी। अल्लाह ताला असांखे नक ॾिनो आहे पोइ असांखे मदीने में बि खुशबू अचे त अल्लाह जे कामिल वलीअनि जे दरबारनि ते बि असांखे खुशबू ईंदी। असीं मदीने जे मीर दा छा चवणो त चवी दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो। रबीउल अव्वल जा पोयां ॾींहं आहिनि असीं बि थकल पोइ तहीं बि थकल पोइ वही गॾियां हमजन सां चवी दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के वे रिया हज़रत मिठे मन ठार जो रोज़ो। पर मिठड़ा वनी त वॾाई करे न वञा अमीर थी न वडेरो थी न मुफ्ती थी न आलम थी न एसपी थी न डीएसपी थी न ऑफिसर थी न सदाई सा हमें सिका कभी सिक में नका लिखया हो जी अखियुन अग्यार अजल आधार जो रोज़ो लिखो मखदूम ठटविया पंजे प्यारे किताब अंदर इबादत दिसन सुने सखी सरदार जो रोज़ो। आखिरी मसला बुधाया मैं चाहो तो बुधाया वना तो बहुत बड़ा दुआ करूं सब्ज़ गुंबज़ वारो साईं सहारो बे सहारन जो करारे कल्ब आयदरी सा सिंगार जो रोज़ो। असां जो नबी हयात कुरान तुझे शाहिद आता के मु अर्ज कयो तो मिठड़ा शाहिद थींदो ही तॾहिं जॾहिं ज़िंदा हूंदो। हे आलम वेठान कई ता उन्हनि खां पुछो जमयत उलमा सिकंदरिया जमयत उलमा ताहिरिया ऐं हेॾे साईं असांजो शरफुद्दीन साईं जमयत उलमा निज़ामिया माशाअल्लाह काफ़ी आलम आहिनि। तव्हां इन्हनि खां पुछो त साईं मुअल माण्हू जी शाहिदी क़बूल थींदी आहे छा? अल्लाह ताला फरमायो असां हबीब तोखे शाहिद बनायो माना हबीब जिंदा हुआ। हिकड़ी हदीस तव्हां खे ॿुधायमि ॿी हदीस सरकार था फरमाइनि हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम मुझी जिंदगी भी तहां ला भली आ मुझी वफात भी तहां ला भली आ। साहबन अर्ज कयो सोना अवां जी जिंदगी त भली आ गाल समझ में अचे थी अवां जा दीदार अवां जा जलवा अवां जे चेहरे के पसंद पिया ऐं अवां था फरमायो त मुझी वफात भी भली इहा गाल असां के समझ में कान थी अचे। पाण फरमायूं जॾहिं मां दुनिया तां ज़ाहिरी बुरको मटाईंदुसि अवां जा अमाल मूं वटि पेश थींदा पोइ मां चङा अमल ॾिसंदुसि खुश थींदुसि बुरा अमल ॾिसंदुसि दुख थींदो। हैदराबाद वारो मां पाण खे चवां तव्हां नेक आहियो पर वरी बि असां ई तुंहिंजा अमल जॾहिं मदीने जे साईं जे दरबार में वञण अमलनि में गिला न अमलनि में हसद न
अमलन में बेनमाजी हुजण अमलन में बदनजरी न अमलन में गुनाह वारा कमल अमलन में हुजे त खुदा जो जिक्र हुजे ऐ ही नसीहत मुखे ॾाढी वणंदी आ त उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ब्या छॾे कमकार अल्लाह अल्लाह कर रोज़े धनी जो भी हो पैगाम सोने सज्जन साईं जो भी हो पैगाम वलीयन से सबन जो भी हो पैगाम केड़ो पीर मिठा जो भी हो पैगाम उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ब्या छॾे कमकार अल्लाह 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 उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ब्या छॾे कमकार अल्लाह अल्लाह बेदीन खे दीन हिदायत मिलंदी आ ज़िक्र करण सां यार विलायत मिलंदी आ विलायत सूटन सां कान मिलंदी घणा अहिड़ा मां सूटा आणंदा आहिनि सॼो सी रंगा पंहिंजो मुंहिंजो रंग आया ढंगा ईअं न बेदीन खे दीन हिदायत मिलंदी आ जो ज़िक्र करण सां यार विलायत मिलंदी सच थो चवई गुनहगार अल्लाह अल्लाह कर जो ब्या छॾे कमकार अल्लाह अल्लाह इन ते सवेरे स्टेज ते बिगड़ी पड़ी पे त मुंह में आए हजार मुझी पारत थई महशर में सरदार मुझी पारत थई मुंह में आए हजार मुझी पारत थई महशर में सरदार असाजी पा अल खसाइस कुबरा में अल्लामा जलालुद्दीन सुयूती तो लिखे जरे हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफात पई थे पान अम्मा आयशा सिद्दीका के घुरायूं अमयो आयशा जी मुझा बाबा हलिया हेडे जी बाबा अम्मा हाणे मां दुनिया ता वञण वारो आहियां मुझी वफात खां बाद में मुखे इया कफन दिजो इया हुस्न ॾियार जो जिया मदीने जे साईं के हुस्न ॾिनो हा मुझा बाबा एड़ियूं गालियूं त न कयो पाण फरमायो माशा ओ मुझी प्यारी न्याणी हाणे मां दुनिया ता वञण वारो आहियां ठीक आ बाबा जॾहिं मुखे कफन ठकराए हुस्न ॾेई मुंहिंजो जनाज़ो पढ़ी मदीने जे साईं जे पाक हुजरे जे ॿाहिरां खणी अचिजो जे अंदरा इजाजत मिलेव त अंदर न त जन्नतुल बकी में लिखण वारो हैदराबाद जो को मुफ्ती न मौलवी न मोरे जो न अल्लामा जलालुद्दीन सुयूती जेके लख खां मथे हदीस याद ओ तो लिखे मदीने जे साईं जे प्यारे सहाबी हजरत अबू बकर जी वफात जो थिया संदन पाक खटोले के मुस्तफा जे पाक हुजरे जे बाहरा खणी आया त अंदरा दर मुबारक पानी खुली वियो आवाज आयो अदखिलुल हबीब इलल हबीबे यार के यार दे मोकलियो इन खार में मुखे पंजे हंज में सुमारियो मावरी मजार में इन के पंजे भाकुर में तो सुमारिया लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह तो मदे गनी लब्बैक 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 या रसूल अल्लाह दखणो मथे असा मोरल का पगर कटराए छड्या त हथ मथे गणी जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदारे सदाकत जिंदाबाद शाने सिद्दीक अकबर साहबा जो केडो प्यारा एकड़े मुखे जो सी बाड़े वासे बोली सब साहबा जो प्यारा ता बादशाह वो तारीख पढ़ो कोना मरियो शुक्र जो सी कुरान था पढ़ो हदीस है इयो मनी त ता कुरान में लगा पिया हो इयो मनी तो जायो तारीख ता पढ़ो ही कोना मा जो अल्हम्दुलिल्लाह ओ पढ़ूं था पर तू केड़ी तारीख पढ़ी छा तो चवण चाही जी सही हजरत उमर नबी से जो सहाबी
उन नबी साईं जी न्याणी खातून जन्नत के धक कया हां उन नबी साईं जी न्याणी खातून जन्नत सा वेड़ कई अम्मा खातून के पेटू संदस बार किरी पियो मां जो मिठला हाँ न थ जा पहिरीं ॻाल्हि त कूड़ा पर जे करे तूं मनी थो समझूं थोरो अकुल जी ॻाल्हि हलाइजो मां जो तूं केर आहीं जी मां बलोच जी शादी थियल थई हा शादी थियल ॿार थई हा ॿारनि शादी थियल ॿार आहिनि तूं वेठो हुजी तुंहिंजी घरवारी तुंहिंजे घर में वेठी हुजे हिकिड़ो ॿाहिरां माण्हू अचे तुंहिंजी घरवारी खे गले मां वठे तुंहिंजी घरवारी खे धक हणे तुंहिंजे घरवारीअ सां विड़े बर्दाश्त कंदे चई न मां हणांस बंदूक मां जो मुदा तूं वधीक गैरती हैं या अली मुश्किल कुशा वधीक गैरती है अरे अली जे दत असां जहिड़नि कुतरनि खे गैरत जा ज़रड़ा मिलिया अली शेरे चलिया अली मुश्किल कुशावा तूं पंहिंजे नंग ते बर्दाश्त न कंदे ऐं साडा मुश्किल कुशा है अली जेंदे दरते ने बंदे वली को बेगैरत थोड़ी हुंदो वली बेगैरत वारो हुंदो न गैरत का खाली न साडा मुश्किल कुशा है अली जेंदे दरते ने बंदे वली दुरूद शरीफ पढ़ायो तो मां तव्हां खे ॿुधायां त असांजो नबी हयात आहे ज़िंदह आहे अॼु बि मज़ार अतहर में पंहिंजे ग़ुलामनि ते महिरबानी फरमाईंदो आहे सभई पढ़ाइजो सल्लल्लाहु अलैहि या माशाअल्लाह जमायत वॾी आहे हेतिरा आवाज़ खे कुझु वॼायो ऐं मुल्क वॼे शैतान भॼे आवाज़ मदीने पुॼे सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अल्लामा जलालुद्दीन अल हावी लिल फतावा इहो जेको वाक़ियो ॿुधायो इहो लिखी अल खसाइसुल कुबरा में हिन में लिखियो अथसि बाबू मर अन नबी यक़ज़तन व मनामन ओए माण्हू जन सुजाॻीअ में नबी साईं खे ॾिठो निंड में न सुजाॻीअ में मुस्तफ़ा खे ॾिठो उन्हनि में हिकिड़ो सैयद अब्दुल कादिर जीलानी मञोसि था न नाराए गौसिया मिठा महबूब सुबहानी तेरी यारी करें दिया मिठा महबूब सुबहानी तेरी यारी करें दिया सुनावण जे सुनण आवण उन्हीं कुंपे रे पवदिया मिठा महबूब सुबहानी सिराय किया बोले अल्लाह करे समझ में अची वे होशियार हो वडा गरीबी हाल है मेरा इहो एहसान है तेरा गरीबी हाल है मेरा इहो एहसान है तेरा नी एहसान तेरे ते बाया को लोड घुम दिया सुनावण जे सुनण आवण उन्हीं कुंपे रे पवदिया हथखड़ी जो मिठा महबूब सुबहान वलियन ते मुर्शिदन ते माण्हू नाज़ कंदो आहे असांखे केरु चइबो आहे तव्हां भला पाण लुड़ी पिया घुमो वरी साहब वॾाई थी वई अथव छा तकबुर थी वियो अथव छा हठ थी वियो अथव छा मां जो न हठ न आहे पर जन जा नौकर हूं जन जा ग़ुलाम हूं जन जे पानीअ जा ॿार हूं असांखे उन्हनि ते नाज़ आहे बू अली कलंदर हिंदुस्तान जो वॾो बुज़ुर्ग हो उन बुज़ुर्ग हिकिड़े दफ़े दिल्लीअ जे शहर में वेठे वेठे पंहिंजे मुरीद खे चई मुंहिंजा मुरीद जी मुंहिंजा मुर्शिद ही प्यालो खणी वञ शहर मां वञी तही त वठी अच
अल्लाह जे कामिल वली जो मुरीद शहर में पियो वने पियो त नाज़र सा पियो वने बाहूं लोडी दो पियो वने अग्या शहर में हिकड़ी घटी आई वा घटी सोड़ी हुई उन घटी मां वक्त जो गवर्नर पंहिंजे नाज़न ऐं नखरन ऐं पंहिंजे गवर्नरीअ ते मस्तीअ वारे अंदाज़ में पियो अचे अल्लाह जे कामिल वली जो मुरीद वरी पंहिंजे मुर्शिद ते नाज़ करे पियो अचे गड्डी सोड़ी गवर्नर जो चरिया परे थी परे परे थी हिन फकीर जो तूं परे थी तू परे थी सिंधी में परे परे थी फकीर जे तूं परे थी गवर्नर परे थी अरे सुञाणी कोन तूं मां गवर्नर आहियां चे मूंखे कोन थो सुञाणी मां कलंदर जो नौकर आहियां तोखे गवर्नरीअ ते नाज़ त छा थी पियो मुंहिंजो मुर्शिद कामिल आहे हे चपाट हे झट हेठि थी वेड़े गवर्नर जे साम्हूं तूं ॻाल्हाई वञा हिन वरी न कई हम न तम मोटियो मुर्शिद खे प्यालो उछले ॾिनई चई कण मट करे तुंहिंजा मुरीद माण्हू वञणा पेड़ा न साईं संभाल न असांखे संभाल न मुर्शिद तो संभाले न संभाल असांखे ओ हिकिड़ो दरवेश हो बेचारो कमाए मोटी आयो मुर्शिद वटि आयो मुर्शिद खे जी बेअत करा मुर्शिद बिस्मिल्लाह रहमान रहीम दुआऊं पढ़ायूं हिन वरी दरवेश खे सी मां पैसा कढी ॾिनसि साईं क़िबला बिस्मिल्लाह अल्लाह वारे चयो रखे ते रखी हलियो वियो घर वारी घर वेठी हुयसि कावड़ी घर वारियूं भला करे राज़ी थियनि घर वारियूं वेठियूं कावड़ी ॾे हाल वार न को खंडरा थी न को बसर न को चांवर न का शइ ॿी चई अॼु वियोसि मुर्शिद वटि मुर्शिद खां बेअत बि कयमि ऐं पैसा बि कुझु ॾेई आयो आहियां चई वाड़े वाह मुर्शिद जी बेअत करे आयूं बचड़ा बुख ते वेठा अथई दिल में सोची ॻाल्हि सही आहे बचड़ा बुख ते पैसा वारी मुर्शिद खे मोटी अचे थो चवे मुर्शिद बेअत टोड़िया थो मूंखे पंहिंजा पैसा मोटाए ॾे अल्लाह जे कामिल वली फरमायो फ़कीर 50 हिकिड़ो ही 50 ॿियो वठ पर बेअत न टुटंदी जॾहिं तो मुंहिंजे हथ में हथ ॾिनो मूं तुंहिंजे हथ खे वठी करे मदीने जे शहनशाह खे ॾिनो आहे मदीने जे साईं ख़ुदा सां मिलायो आहे इहा बेअत थी वई टुटंदी न इहा कलंदर बू वलीअ खे पियो चवे हाणे महिरबानी कर मां मुरीद कोन हा छा थियो थई जे थो साईं तुंहिंजे हूंदे मूंखे पादर मिलिया आहिनि अल्लाह जे कामिल वलीअ जो छा खपई जे थो साईं सुबह जे टेम खां पहिरियां गवर्नर खे उहिदे तां लाहरा वली आहीं त मञई ख़ुदा जे कामिल वली फरमायो पेन खणिया पन खणिया चिट्ठी खणिया चिट्ठीअ जे मथां लिखे ओ गवर्नर ओ बादशाह सुबह जे टेम खां पहिरियां गवर्नर उहिदे ते न हुजे न त बादशाही कान रहंदी बादशाह के जो खत मिलियो गवर्नर के लाहे तू चवे ओ खुदा जा वली है सही गाला ज़ाहिर में त असां जी बादशाही आ पर हकीकत में बादशाही अल्लाह जे कामिल वलियन जे हथ में अल्लाह ॾेई छॾी आहे सुभान अल्लाह सैयद अब्दुल कादिर जीलानी उन्हनि में ॻाल्हि हितां हली बाब मर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ज़तन व मनामन ओए माण्हू जन निंड ऐं सुजाॻीअ में सरकार खे ॾिठो उन्हनि में बादशाह पीरा जे अखियुनि सां फरमायूं मां बगदाद जे जामिया मस्जिद जे भर में सुतो पियो आहियां ओचितो आवाज़ आयो ओ मुंहिंजा पुट अब्दुल कादिर जी मुंहिंजा नाना तकरीर छो नथो करी मां अर्ज़ु कयो मुंहिंजा हबीब अना रजुलुन अजमियुन फकैफ अतकल्लम अला फुसहाए बगदाद मां अजमी आहियां हितां जो कोन आहियां ज़ीलान जो आहियां मुंहिंजी ॿोली फारसी आहे हिते अरब जा वॾा वॾा आलिम अदीब बलागत जा मानीअ जा बयान जा बदीअ जा माहिर वेठा
उन्हनि जे साम्हूं मां कीअं तकरीर कया पाण फरमायूं भली माहिर पर तुझो नानू त माहिरन जो बि सरदार आ वात खोल चेथो वात जो खोल सरकारे मदीना पंहिंजे वात मुबारक मां हिकिड़ो दफ़ो पंहिंजे वात जो पाणी वरी ॿियो दफ़ो वरी टियों दफ़ो वरी चौथों दफ़ो वरी पंजों दफ़ो वरी छहों दफ़ो वरी सतों दफ़ो वात मुंहिंजे में विधऊं पर मैं हल तकरीर हली कर चेथो ॿाहिरि जो निकिरा न इश्तिहार छपिया न ऐलान थिया न दावतूं हलियूं बगदाद जा माण्हू पाणे पिया चवनि ओ अब्दुल कादिर हल असांखे तकरीर ॿुधा मां दिल में सोचो इहो मुंहिंजो कमाल कोन्हे को इहो सभु कमाल आहे त मदीने जे मीर जे पाक लुआब मुबारक जो आहे लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह नबी असांजो ज़िंदा हुआ तफसीर रूहुल मानी में इहो वाक़ियो अल्लामा आलूसी बगदादी बि लिखियो 7 दफ़ा पाणी विधो हाणे वरी हज़रत अली आयो उन 6 दफ़ा हिकिड़ी मूंखे जो साईं नबी साईं जॾहिं 7 दफ़ा पंहिंजे वात जो पाणी विझी विया त पोइ अली जे पाणी जी कहिड़ी ज़रूरत छा नबी जे पाक पाणी खां पोइ काशे बची या खुटी जो अली अचे पूरी कई मां चयो न ईअं न अली चयो त जीअं मुस्तफ़ा जा फुज़ात और बरकात मिलिया आहिनि ते मां बि पंहिंजे बचड़े खे अञा वधीक नवाज़ियां अञा वधीक महिरबानी कयां साईं फरमायो मां तकरीर ते वेठुसि वॾा वॾा आलिम वॾा वॾा मौलवी वॾा वॾा मुफ्ती वॾा वॾा फ़क़ीह वॾा वॾा दरवेश मुंहिंजे तकरीर में आया दहशत पई थिए हल्की हल्की अली शेरे ख़ुदा आया तकरीर कर छाला पियो डरो थी तकरीर कर तो मां सही कीअं कयां पर मैं वात खोल पंहिंजे वात जो पाणी छभेरा मूं अर्ज़ कयो या अली मुश्किल कुशा 7 भेरो बि पंहिंजे वात जी पाणी जी महिरबानी पर मैं थोन अदब मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जे अदब जे करे बराबरी नथो कयां मुस्तफ़ा खां घट छभेरा तुंहिंजी वात में पंहिंजो पात जो पाणी थो विझां नाराए हैदरी नाराए हैदरी चईनी यारनि सां असांजो प्यार आहे ऐं भिटाई साईं जो साईं मोहम्मद इदरीस चवंदो भिटाई साईं पढ़ो हाणे भिटाई ॿुधायूं तव्हांखे हिकिड़ो शेर जंहिंमें 4 यारनि जो ज़िक्र कयो अथसि चए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयईं परवार सभु वली कट्टर सुन्नी आहिनि फरमाए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयईं परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबन सथ में मज मस्जिद मणिया दार चारई चंगा चौधार वाहे कांदा हबीब साम हबीब जिंदावा शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी जेके दियोबंदी बि मञीर अहले हदीस बि मञीर उन चयो मुंहिंजो पीर शाह अब्दुल रहीम बीमार थी पियो वॾा वॾा हकीम वॾा वॾा डॉक्टर वॾनि वॾनि हकीमनि खां इलाज कराई का शिफ़ा कान मिली दिल में सोचई छो न मदीने जे साईं खे यादि कयां हबीब खे यादि कई अञा निंड में सुतो पियो हो आवाज़ आयो ओ शाह अब्दुल रहीम हाणे तो वटि मदीने जा साईं पाण अचन था जेथो मुझी खट जो पेर जेके मुझे खट जा ओए दरवाजे ॾेहा मां जो पेरन खे मटायो महबूब था अचन अदब वारी जाया जेथो पेर मटायम साम्हूं निहारिया त सरकार पाण अची रहिया आहिनि हसीनन जो हुस्न
शाबाश जी से मौली गुलाम कादर के सवेर खानी सुभान अल्लाह री जी मुझे जज्ब जारी छुत हसीलन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंद्र गड कजन भली मैदाते अचन ओहे सरकार सा पुजदा किथे किथे हैदराबाद वारो अज हथ खणजो हसीलन जो हुस्न डिठो जब यूसुफ साईं कटूं पजुआंगियूं अकुन सब विञाए वेठा सटियूं पजुआंगियूं पर हैदराबाद वारो डिठो जन्म मुस्तफा होरिया सिर ऐं बचा बचल साजा नसाबी नो कटे कटे असीलन जो हुस्न सासा थे तो सामू निहारिया मदीने जा साईं प्या चल मां उथन जी कई सरकार फरमानन एड़ो मेहरबान आई मां चा जे केर मानू न उथे ते टिड़ी पंदुस वाड़े वाड़ा मां हेतरो परे खाए वता उछे उबन कुछ ख्याल कबो आ पर के सदाए महबूब मदीने जे मीर जे सुन्नत जो पाबंद फरमाने मुझे कन्नन जे वेजो पंजे पाक चप्पन खे आने सरकार वेझा था संदन दाढ़ी मुबारक डिठी दिल में इरादो कयूं मुखे घणे वक्त का तमन्ना हुई त मदीने जे मीर जे पाक जिस्म जो वार मिले अज मां हबीब के चवा अन्या चयुम कोन पान पान ई फरमायो अब्राहिम जी से वार खपनी माजो सिंह बिस्मिल्लाह मेहरबानी साईं मुझा फरमायूं पंजे दाढ़ी मुबारक मां बवार दिनो ए वार खण चे तो वार निंड में वार मिलिया अख जो पटिम सजे हथ खबे हथ अते हथ हंध के साफ पियो कराया वार न पिया मिलन आखिर वरी अर्ज के हबीब हाने तक मेहरबानी थे पर फरमायो शाब्द रहीम ए वार मु तुझे बिहाने जे हेठा रखया थई जे तो खुदा जो कसम ये जो बिहाने के मथे खणा हेठा निहारिया त मदीने जे मीर जा बवार प्याहिर ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत जखरो जसखरो मिया मिलई मल्ल आवाज कुछ मोटो करी अल्लाह जन्नत में जम गई फरमाए तो जखरो जसखरो मिया मिलई मल्ल समय जे सुहाग जी कहन पई कल मिट्टी उन मुरसल असुल हुई एतरी जखरे जे हो जवान दिसा को न दे हमें मुहर सबनी मुरसली सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना ई मुयस्सर थी इस मकान ही आगे जो एहसान जे हादी मेरम हेड़ो शाह साहब जो ए बार जो मां सलात पढ़ा ए बार हे लुडंदा तो दसा जो नबी अर्ज किम जिंदाबाद हयात ए वारन जी निशानियां वार लुडंदो हरकतुन में ईंदी ऐ एतरी वारन ते मदीने जे साईं जे सदके मेहरबानी मोजा तुझा वार हींअर पानी पियो आहे पानी में वार हूंदा मां छा चवंदुसि हाणे खणो बड़ा पानी में वार विझी ॾिना अथव या मां हींअर आयुसि साईं शरफुद्दीन आलम सगूर वाला साईं हुनखे ख़ुशि करे मां आयुसि नारो हणाई तव्हां बि चयोसीं माशाअल्लाह साईं अची वियो ख़ुशि थियो इज़त ॾिनीव तव्हां असांखे दीन जे करे इज़त था ॾियो पर मां तव्हांखे पंहिंजे ॾाढ़ी जो वार विझी ॾियां मथे जो
मुखे लाचारा जो तुझे मथे जो मावार खणा तुझे दाढ़ी जो मावार खणा पर सरकार जा ओए वार जो जरे साहबी बीमार थी ना हजरत बीबी उम्मे सलमा वटवार हा साहबी पानी मोकलींदा बीबी साहबा पानी जे अंदर वार मिलाए दींदी हुई पानी पे सहाबन जो कम हुंदो हो शिफा ॾियण अल्लाह जी ज़ात जो कम हुंदो हो तॾहिं त मुफ्ती अब्दुल गफूर चयो न तो तुझे जुल्फ माना वाह तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिरदान हजारे मार रुगो तुझे शाही दस्तर अञा तो मौजू घणो रहियल आहे हाणे पिया पासा हणूं त किथे कम तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हजारे मार रुगो तुझे जुल्फ जी बंद या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाक शाहिदा शाहिद ओ थींदो जेको ज़िंदा हूंदो वफ़ात करे वञे तो शाहिद कोन्हे हिकिड़ो ऐं ॿी माना या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाक शाहिदा ऐं ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदड़ हबीब असां तव्हांखे इहा माना लिखी आहे अल्लामा यूसुफ बिन इस्माइल नबहानी जवाहिरुल बिहार में लिखी शाहिद जी हिकिड़ी माना आहे महबूब ओ मुंहिंजा हबीब असां तव्हांखे कुल काइनात जो महबूब करे मोकिलियो पखी बि तोसां प्यार कनि जिन बि तोसां प्यार कनि जानवर बि तोसां प्यार कनि हज़रत अली तो चए मालनि खां वधीक पैसनि खां वधीक हर शइ खां वधीक असांखे मुस्तफ़ा सां प्यार तो जना दिल वयो दिल बर खसे मां छा कयां को नथो को गस ॾसे मां छा कयां मारियो मुखे मयारुन मोहे बजे तो मुखा राणू रुसे मां छा कयां सुभान अल्लाह मां वार वार अल्लामा अब्दुल रहमान जामी जो के हैदराबाद में से मौलाना अब्दुल हक जो जलसो थियो उते भी गाल कई हम त अल्लामा अब्दुल रहमान तेरा इश्क सुन जो वडो आलिम हो ऐं उन जो किताब अल फवाइद दियाइया शरह मुल्ला जामी जेसी ते केर पढ़े न तेसी ते मौलवी कोने दुखियो किताब खास करे उन जा कई मकाम कुछ मकाम एड़ा हन जेके दुखिया हन जे हासिल मसूल जो ऐं ॿिया कुछ मकाम आहिनि गैर मुसरफ में तनाज़ुल फैलान जो मकाम मुंहिंजे हबीब जे जा दीवाना हो सरकारी मदीना जो आशिक दीवानो मदीने तैयारी कई असांखे अल्लाह मदीनो नसीब कंदो बेटा ऐसे तो जे वम मदीने मंगना अखियूं पेर करे ए मदीने न वञ त मां मौलवी मुफ्ती आहियां अखियुनि खे पेर बनाए पोइ मदीने वञ ऐं साईं बुलबुल मदीना मुझे वाल साहब ॾाढी सुहिणी ॻाल्हि फरमाई साईं जे थो सुभान अल्लाह जो तो ॿुधायां न जीअं साईं सनाउल्लाह भैया पढ़ी हुई साईं सना कहिड़ी पढ़ी नात नारे तकबीर मदीने पाक में घड़ियूं गुजारण खुश नसीबिया खणी नेरन के नीलुन डे निहारण खुश नसीबिया अगे छा हूंदो हाणे त कूलर आहिनि अगे नंढियूं नंढियूं गुगियूं हूंदियूं पोइ गुगियूं माण्हू हीअं नेट ते उनजो फोटो आयो आहे गुगियूं हूंदियूं ए गुगियूं खणी कुलनि ते माण्हू पाणी पियारींदा ऐं चए थो थधे पाणीअ सर्दियूं गुगियूं भरे बी ग़ुलामनि जा पिणीअ जे पार वारनि खे पियारण खुश नसीबिया मदीने वञी पियो गवर्नर खे नबी सही चयो न मदीने अचण न ॾिजांसि
उन्हें मां से ऐलान करे जी ता जवान साहब यो वाक्य बयान कयो त मां बेहोश थी किरी पियुस इश्क नबी में एतरो अंदाज सुहणे में बयान कयो मदीने पियो वने मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम गवर्नर के नबी से फरमायो अब्दुर्रहमान के मदीने अचण न दे मदीने न अची मौलाना जी सही तो के मदीने वञण जी मोकल कान थई चई हाणे सॼी दुनिया पई वञे मूं कहिड़ो कसूर कयो चए थो मन थी विया अखियुनि में लुड़क अची विया बेटा ऐसे तो चे हलंदे हो त पुनू वॾे पेरे पंध कंदियास पेर हलण छॾियो त मां गोॾनि भर घसंदियास गोॾनि घसण छॾियो त मां ठूठिन भर ठिड़कंदियास ठूठिन ठिड़कण छॾियो त मां सीने भर सेरंदियास मिलिया त मिलंदियास न त घोरी जान जतन तां मदीने वींदुम पाण के सामान में दरबंद कराए अल्लामा अब्दुर्रहमान जामी मदीने पियो वने मदीने जी तैयारी कई गवर्नर के नबी से वरी ज़ियारत कराई और फरमायो अब्दुर्रहमान लिखियो थो अचे लिखियो थो अचे इनके अचन न दे ओ हैदराबाद वारो किथे मदीनो किथे अब्दुर्रहमान पर तुंजो ई मुजो अकीदो साबित थी वियो त मदीने जा साईं पंहिंजे उम्मतन जे हरकात खां सकनात खां उथण खां वेहण खां हलण खां हर कम खां मुस्तफा वाकिफा साईं पिया चवण अचन न ॾिजांस अब्दुर्रहमान तो चवे ओ गवर्नर भला मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे छाजे करे मूंखे मन थी आहे पाण फरमायो ओ गवर्नर छाजे करे मनावा अल्लाह ताला जे हबीब करीम जे आशिक उन गवर्नर जो मदीने जे साईं खां पुछो ओ हबीब मन छो फरमाई थव पाण फरमायो इन हिकड़ी नात ठाही आ उन नात में एतिरो मुंहिंजो इश्क मुंहिंजी मोहब्बत मुंहिंजो प्यार मुंहिंजे दर्द जूं ॻाल्हियूं आहिनि जो जॾहिं इहा नात मुंहिंजे रोज़े जे साम्हूं अचे पढ़ंदो त मां हबीब पंहिंजे मज़ार मुबारक मां ॿाहिरि निकिरी भाकुर पाईंदो सांस तॾहिं तो जवा मौलाना अब्दुर्रहमान मुझे सामूं न अचे ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत ज़े महजूरी व नातियावा ज़े महजूरी बरामद जाने आलम साईं तुझे हिजर में हाणे मुझे साथ निकरी तरहम या रसूल अल्लाह तरहम गरीबम या रसूल अल्लाह गरीबम नदारम दर जहां जुज़तू हबीबम सजी दुनिया जो महबूबा जैसी जारे रब शल जारे इश्क अमाजे में ये आपरो दबाने छड़िया हुए जैसी जारे रब शल जारे इश्क अमाजे में जडह बीमारे मालिक मारे इश्क अमाजे में इश्क रखियो जी साहब हाणे तव्हांजे हैदराबाद में हिकिड़े ॼणे साह हज़रत उमर साईं जो पुत्र उठाए साड़ी सुहिणे नबी जो साहबी आहे सुहिणे अलीअ खे जोश जिहाद जो केॾो करीम हुयो केॾो करीम हुयो अकल सदगर छॾियई डारे इश्क आवाजे में परवाना हा साईं जा दीवाना हा इन्हनि जे बारे में मदीने जे साईं चयो ला तसुब्बू अस्हाबी
फलो अन्न अहदकुम अनफक मिथल उहदिन ज़हबन मा बलग मुद्द अहदिहिम वला नसीफहु। फरमायो मुझे साहबन खे गालियूं न ॾिजो जेकॾहिं तव्हां मां को हिकिड़ो और त जबल जेतिरो सोन ख़र्च करे ऐं ॿिए पासे मुंहिंजो सहाबी हिकिड़ो मुद्द। हाणे मुद्द छा आहे? उलमा लिखो त मुद्द जी हिकिड़ी माना आहे मद या मुद्द खां वरितल आहे बिअन यमुद्द अर्रजुलु यदैहि। हे माण्हू पंहिंजा हथ टिका करे असांजी सिंधीअ में चवंदा आहिनि काशे हथ में अचे फाकुर। फरमायो त तव्हां हिकिड़ो उहद जबल जेतिरो सोन ख़र्च कयो ऐं मुंहिंजा सहाबी हिकिड़ो फाकुर ख़र्च कनि या उन खां अधु ख़र्च कनि। तव्हांजे उहद जबल जे सोन खां वधीक रब उन्हनि खे शान ॾिनो। हिकिड़ी मुद्द जी इहा माना आहे। ॿी मुद्द त मुद्द जीअं किलोग्राम ऐं मुद्द हनफिन वटि हनफिन जी फतवा आहे त 530 या 35 मूंखे शक आहे इन 530 या 535 ग्राम एतिरो का कणक को चांवर का जव ख़र्च करे ऐं ॿिए पासे तव्हां उहद जबल जेतिरो सोन ख़र्च कयो मुंहिंजे सहाबनि जे बराबरि न आहे। चओ त उन्हनि जी निस्बत मदीने जे साईं सां उन्हनि जो ताल्लुक़ मुस्तफ़ा सां अमीं हथ मथे खणी चओ त इंशाअल्लाह ताला असीं बि पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि सां निभाए ॾेखारींदासीं। हथ मथे खणी हर सहाबी नबी सुहिणे नबी जा परवाना अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा। ओ महबूब असां तव्हांखे महबूब बनाए मोकिलियो असां तव्हांखे शाहिद बनाए मोकिलियो ऐं टी माना असां तव्हांखे हाज़िर नाज़िर करे मोकिलियो। हाज़िर नाज़िर जो असांजो अक़ीदो इहो आहे त मदीने जो साईं पंहिंजे मज़ार में अॼु मौजूद आहे ऐं नाज़िर नाज़िर माना ॾिसंदड़ असांखे सरकार उतां ॾिसनि पिया। बाक़ी असांजे हालात खां जेको वाक़िफ़ आहिनि इनखे चइबो आहे इल्मी हुज़ूर। इल्मी हुज़ूर माना असां जे हालात खां उथण खां वेहण खां पाण करीम वाक़िफ़ आहिनि ऐं पंहिंजी उम्मत ते वॾा महिरबान आहिनि। साईं मुंहिंजे वाल साहिब जो हाजी खेर मोहम्मद अब्बासी साईं जन जो ख़लीफ़ो इहो गॾु हो ते मदीने शरीफ़ में। पोइ हाजी साहब मूंखे चए त साईं सियारो आहे ॾाढो। हाजी साहब गाॾी खाते में तव्हां ॾिठो हूंदो साईं सजन साईं जन जो सोना साईं जन जो ख़लीफ़ो। हाजी साहब बि मूंखे चई आना वाना खाऊं ॾाढा मज़ो थी वञे सियारे में। साईं जो हाजी साहब हींअर सियारे में आना वरी किथां आया? सुबुह जो टेम हींअर दुकान सभु बंदि आहिनि। चई त ठीकु आहे साईं। थोरी देरि गुज़री हमरा हिकिड़ो भॼंदो पियो अचे या शेख ओ शेख बीहो 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 ही आना त वठो। मां चयो आना वरी किथां आया? पोइ ते जो नज़र कयूं केरु आहे ई न। पोइ साईं चयो असां चयो छा चयोसीं त ये सब तुम्हारा करम है आका। सुभान ई साईं मोहम्मद इदरीस जलसो तो करे यासी चुंदा उलमा मशाइख सब आया। हकीकत पुछो तो मालिकन जे इजाजत खां सवा काचे थींदी कान्हे। ये सब तुम्हारा करम है आका के बात अभी तक बनी होगी है। असां जहिड़ा नौकर कम कनि पिया न कोई सलीका ऐ आरज़ू का। साईं असांजो हाल कोन्हे हे कम वठो पिया त तव्हां कोई सलीका ऐ आरज़ू का। चओ कोई सलीका ऐ आरज़ू का। चओ त हाणे हूअं ई छॾियांव थो तव्हां चओ लहे कोन्हो। कोई सलीका ऐ आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी गए। हथ खड़ी चो ये सब तुम्हारा करम है आका। कलाक सवा में वठिजी आओ साईं मोहम्मद इदरीस जो 2.5 कलाक न छॾींदो। तव्हांजो वाल साहब 2.5 कलाक कंदो आहे। असांजो वाल साहब उहे मखणनि जा तातिल थका असीं डाल्टा वारा
असल तो उन्हनि वॾनि जी वॾनि खे दुआ थियली उन्हनि जहिड़ा त कोन थींदासीं न पर मिड़ई हाज़िरी नालो गणजी वञे अल्लाह ताला कंदो ई साईं जो मीलाद ता क़यामत जारी रहंदो आशिक ईंदा रहंदा पंहिंजूं दिलियूं मदीनूं बनाईंदा रहंदा पर तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां त हिकिड़ी शइ मूंखां अॼु इहो यादि करे वञिजो ॿुधायांव तकरीर तूं ई पोइ हिकिड़ी बि कान यादि हूंदी साईं शरफुद्दीन वारी कुझु उथारे बि आया त कंहिंखे ॻाल्हि यादि कान हूंदी या मूं वारियूं बि यादि न हूंदियूं पर हिकिड़ी शइ मुंहिंजी दिलि थी जे तव्हां खां न विसरे उहा कहिड़ी उहा ही आहे त तूं चवी न चवी तुंहिंजी मर्ज़ी असां नूर नबीअ खे चवंदासीं गाॾीअ ते वञी मोटरसाइकिल ते ज़रड़ा टकराए पढ़ंदो वञे तूं चवी न चवी तुंहिंजी मर्ज़ी असां नूर नबीअ खे चवंदासीं तुंहिंजो हाम सड़े या सरनी घर असां नूर नबीअ खे चवंदासीं इहो पको कजो घरनि खे चवंदे न अबा मीलाद आहे न न इहो मीलाद मां खावां ई कोन मीलाद कोन खावां यारी न यारी भला इहो इमाम हुसैन जो न्याल न इहो कोन खावां छा मस्जिद जो चंदो हा इहो सॼो खायो वञा मदरसे जो जी इहो सॼो खायो थो वञा बाक़ी इमाम हुसैन जो न्याज़ न खाईंदुसि यारी दरवेश छा थो थी अल्लाह ताला सां तव्हांखे हिदायत नसीब करे साईं हाफ़िज़ हबीबुल्लाह बि फरमाइश कई आहे हाणे फरमाइशूं घणी वञनि अल्लाह कंदो ख़ुशि थींदो पर हाणे साईं खे चवंदुसि जुमे ते ॿुधाईंदो इहो यादि करे छॾ हाफ़िज़ पको करे छॾ अल्लाह कंदो महिरबानी थींदी तव्हां सभिनि ते बसि इहो आख़िर में चुटको मतां रहेव खुटको या अचेव निंड जो झटको सवारे झटको कोन आयो अथव इंशाअल्लाह झटका लॻंद ख़ुदा जे हबीब जी नज़र जा त ॿिन्ही जहाननि में ख़ुदा तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उथी बि